अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो नेशनल हाईवे ठठे जो जेको ज़िलो ठठे ॾांहुं वञी रहियो आहे। अॼु वञी रहिया आहियूं कोई हलो त नाज़रीन अव्हांखे ॾेखारींदासीं मीटिंग स्टेशन कोयले जी खाणी जी तव्हांखे विज़िट कराईंदासीं। उन खां अलावा नाज़रीन जीअं त ॾिसी सघो था हीअ असांजो आहे ओंगर ॻोठ जो बहुत ही आला क़ब्रिस्तान, जंहिंमें उन खां अलावा नाज़रीन हीअ गोलाई जे विचों माउंट एवरेस्ट VIP नज़ारो लोकेशन पहाड़ तमामु घुमण फिरण जे लाइ इलाइक़ा ज़बरदस्त। जीअं त नाज़रीन तव्हांजी अखियुनि जे साम्हूं आहे बिल्कुलु VIP नज़ारो। जीअं त नाज़रीन जैज़ जो टावर बि हिते आहे मौजूदु। नेटवर्क जो को बि मसइलो न थींदो तव्हांखे, 4G अवेलेबल आहे। जीअं त नाज़रीन हीअ आहे गोलाई, फुल गोलाई साम्हूं गोल गोल पुठी, जंहिंखे सॾियो वेंदो आहे उर्दू में पहाड़ में सॾियो वेंदो आहे जबल। जीअं त नाज़रीन फौजिया जो बि हिकिड़ो कलाम आहे कारंजर जे जबल ते, शायदि तव्हां मूंखे ॿुधो हूंदो। VIP लुकेस VIP नज़ारा हे त नाज़रीन कुझु बि न आहे, अञा अॻियां जाम कुझु आहे तव्हांखे ॾेखारण लाइ, तफ़री लाइ। VIP प्लेस जॻहियूं ऐं पूरियूं नाज़रीन इहे आहिनि चुन जूं वठे वारियूं पूरियूं, जंहिंमां ग़रीब हारी मज़दूर माण्हू जेके कमाईंदा आहिनि पंहिंजे ॿार बचनि लाइ करे रोज़गारी। नाज़रीन जेसी ताईं तव्हांजी नज़र वञी रही आहे तेसी ताईं तव्हांखे रुगो पहाड़ ऐं जबल ई नज़र ईंदा। उन खां अलावा तव्हांखे विज़िट कराईंदासीं मीटिंग स्टेशन जी, जेका तमामु ई पुराणी ऐं क़दीमी टाइम सां हिते। जीअं त नाज़रीन रोड जी मरम्मत हली रही आहे नेशनल हाईवे 5 नंबर जी, जेको गोइंग थ्रू ज़िला ठठा। ॾिसी सघो था हारी मज़दूर माण्हू रोड जी मरम्मत में लॻा पिया आहिनि। नाज़रीन ॾिसी सघो था जीअं त नाज़रीन ॾिसो मज़दूर माण्हू महिनत करे रहिया आहिनि। इहे ई नाज़रीन ग़रीब हारी मज़दूर माण्हू आहिनि जेके माना पंहिंजी सहूलियत लाइ लॻा पिया आहिनि महिनतनि में, पंहिंजे आराम लाइ, वॾे माण्हुनि जे आराम लाइ, जेका नाज़रीन ही रोड गुज़री रहियो आहे। नाज़रीन ही स्टाफ आहे भाई खान बबर, हाजी माशूक बबर जो स्टाफ, जंहिंमें नाज़रीन ॾिसी सघो था साम्हूं होटल एंड दुकान शॉप्स। जेका तमामु VIP वीडियो आहे नाज़रीन तव्हांखे तमामु पसंदि ईंदी। नाज़रीन ॾिसी सघो था पराड़ जी ट्रक, ट्रैक्टर जनाब ॾिसी सघो था। जीअं त नाज़रीन असांजा सिंधी माण्हू नाज़रीन ॾिसी सघो था गॾे गाॾी वारो टारा भरे वञी रहियो आहे। नाज़रीन हाणे रवाना थिया आहियूं मीटिंग स्टेशन जा। इन करे नाज़रीन अॻियां हली मिलूं था तव्हां सां मीटिंग स्टेशन ते। जीअं त नाज़रीन ॾिसी सघो था कुल्फ़ी वारा ऐं सब्ज़ी वारा बि तव्हां सां गॾु आहिनि वीडियो में। जीअं नाज़रीन जेसी ताईं तव्हांजी नज़र वञी रही आहे इहो सभु माल आहे मयूं एंड गऊं, बकरियूं बि नाज़रीन गॾु आहिनि हिननि सां। नाज़रीन यहाँ पाणी जी गाॾी बि टैंकी जेका हेॾा पाणी जी बि तमामु मुसीबत आहे, इन करे ट्रक वेंदी आहे पाणी ॾियणु। इन खां अलावा पहाड़ी इलाइक़े में माल चरी रहियो आहे, जीअं ख़ूबसूरत नज़ारो तव्हांजे अखियुनि जे साम्हूं ॾिसी सघो था। ॾाढो ई बहितरीन रोड
जेका ॾिठा हुजनि इन करे नाज़रीन ॾिसी सघो था VIP लोकेशन नज़ारा नाज़रीन ॾिसी सघो था ते लिखल आहे जेको मेचिंग स्टेशन 11 किलोमीटर नाज़रीन तव्हां पाण खे पवंदो 11 किलोमीटर खां बाद में नाज़रीन तव्हांखे ॾेखारींदा मेचिंग स्टेशन जेका कॾहिं ईंदी आहे रेल जो अचण वञण बि दस्तियाब आहे जंहिंखे सुञाणप हुजे ॼाण हुजे बिल्कुलु नाज़रीन कई बीमारियुनि में कमी ईंदो ई ॾिसो तव्हां हिन मां खीर नाज़रीन चयो वञिबो आहे त हीउ जेको अखि जो पन जो खीर जेको अखि में पवण सां इंसान अंधो थी सघे थो त नाज़रीन ऐं हिन ई कई बीमारियुनि में बि कमु अचे थो हिन जो जेको खीर आहे हिन में जंहिंखे ॼाण हुजे असांखे बि ॼाण कोन्हे तव्हांखे ॼाण हुजे त कमेंट बॉक्स में तव्हां पंहिंजो हीउ कहिड़े कहिड़े कमु ईंदो हीउ खीर नाज़रीन जिसे जीअं त ॾिसी सघो था बिल्कुलु नाज़रीन तमाम ब्यूटीफुल नज़ारा जीअं त नाज़रीन परे परे ताईं ॾिसी रहिया आहियो सिर्फ़ु तव्हांखे पहाड़ ई पहाड़ नज़र अची रहिया आहिनि जीअं त हीउ मुंहिंजो दोस्त साबू जान ख़ासि के लिए असां सां गॾु आहे जेको तव्हांखे वण नज़र अची रहियो आहे कंडीलो वण जंहिंमें तमामु कंडा आहिनि नाज़रीन इन वण खे चयो वञिबो आहे मुंहिंजो दोस्त तव्हांखे विज़िट कराईंदो सूअर खे वण खे जीअं त नाज़रीन हीउ बि हिकिड़ो VIP ख़ूबसूरत वण आहे हालांकि कंडीलो वण आहे कई दवाऊं ठहंदियूं हूंदियूं हिन जा ॾिसो तव्हां फुल ॾिसो हिन जा गुल ॾिसो हिन जा कंडा ॾिसो ऐं हीउ ॾिसो हीउ ख़ासि करे जबल में थींदो आहे जिते रेगिस्तानी इलाइक़ा में बि थींदो आहे ऐं हीउ बि कंहिं कमनि जो आहे हीउ तव्हांखे विज़िट कराईंदा सूअर जो हीअ इलाइक़ो जेको आहे छटो ऐं
विलेज व्यू अरबा भाई खान ख़बर उन खां मथे रोड वञे थो अलावा हिन कंडीले वण मां खीर बि निकिरंदो आहे। नाज़रीन जेको तव्हांखे पहिरियां ॾेखारियोसीं उहो बि खीर वारो ई वण हो। हिन मां बि नाज़रीन खीर ई निकिरे थो। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो तव्हांजी अखियुनि जे साम्हूं आहे बिल्कुलु प्योर नीट मिल्क। ऐं नाज़रीन तमामु कंडीलो वण आहे। पानी जी तमाम तंगी है, खोट है, जैमें टैंकर गाड़ियुनि जा पानी लोड करे पानी डालण जीअं त नाज़रीन हीअ ॾिसी सघो था। जीअं त नाज़रीन तमामु VIP इलाइक़ो आहे मीटिंग स्टेशन। बिल्कुलु तव्हांखे असीं ॾेखारींदासीं। बिल्कुलु जीअं त रोड ॾिसी रहिया आहियो साम्हूं, इहो बिल्कुलु मेटिंग स्टेशन ॾांहुं रोड गुज़री रहियो आहे। असीं बि उन ई रोड ते मौजूदु आहियूं। सिर्फ़ु नाज़रीन अव्हांजी ख़िदमत जे ख़ातिर महिरबानी करे वीडियो खे लाइक कमेंट ऐं शेयर सब्सक्राइब। जीअं त नाज़रीन ॾिसी सघो था हिते नंढड़ो हिकिड़ो शॉप आहे। नाज़रीन ॾिसी रहिया आहियो बकरियूं जेके दराड़नि सां गॾु या दराड़ हिननि सां गॾु। VIP नज़ारो तमामु तव्हांजी अखियुनि जे साम्हूं।
था साम्हूं होटल भी आहे ऐं हिकिड़ो नंढिड़ो शॉप बि आहे जंहिंमें साईं मुर्गी एंड सब्जी फ्रूट्स नाज़रीन हे सभु कोयले जी खाण जा वारी मज़दूर माण्हू क़दीमी जंहिंखे 100 साल लॻभॻि थी चुका आहिनि टावर खे रेलवे स्टेशन मैचिंग जंहिंमें थींदासीं नाज़रीन वधीक रेलवे स्टेशन मैचिंग ते तव्हांखे ॾेखारींदासीं जीअं त नाज़रीन बोर्ड लॻल आहे रेलवे स्टेशन मैचिंग जीअं त नाज़रीन तव्हांखे नज़र अची रही आहे साम्हूं पटनी रेलवे स्टेशन नाज़रीन ॾिसी रहिया आहियो रेलवे स्टेशन ऑफ मैचिंग स्टेशन सॼो वञिबो आहे हिन रेलवे स्टेशन खे जंहिंखे नाज़रीन तमामु 100 साल खां मथे थी चुको आहे टाइम बस जीअं नंढा वॾा असीं थियासीं तीअं माना ही ॾिसंदा पिया तमाम VIP एंड ज़बरदस्त स्टेशन नाज़रीन
नाज़रीन ये उहा शइ आहे जेके रेल मोकिलाणीअ में ऐं ॿियारण में जेका वॼाई वेंदी आहे जनाब पाण सां वॼाए सघो ॾिसी सघो था रेल तव्हांजी साम्हूं अची वई आहे जीअं त नाज़रीन रेलवे स्टेशन जो दीदार कयोसीं हाणे आहे मोकिलाणी नेक्स्ट वरी तव्हांखे ॾेखारींदासीं कोयले जूं खाणूं